नाज़रीन हमारी सिरहायो खबरचार वेब टीवी ऐं अवां आयशा हैदर नवाब अली मोहम्मद रिपोर्ट यूसुफ फ्रेंच मुताबिक मीडिया ते खबरूं हलण बाद सेहत खाते नोटिस वरतो DHO डॉक्टर दौलत जमाली जी ख़ास हिदायतुनि ते सेहत खाते जी टीम डॉक्टर जमशेद ऐं डॉक्टर शाहिद जी अगवानी में ॻोठ मियादाद गबोल ऐं अमीर बख्श गबोल में पहुंची गैस्ट्रो वबा में मुब्तला ॻोठाणनि खे डॉक्टरनि जी टीम चेक करे मुख़्तलिफ़ टेस्टूं वरितियूं आहिनि ऐं गैस्ट्रो वबा में मुब्तला मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। यादि रहे त कल्ह गैस्ट्रो सबब 14 सालनि जी सईदा गबोल फौत थी वई हुई। 150 खां मथे ॻोठाणा मर्द औरतूं ऐं नंढा ॿार गैस्ट्रो सबब मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ज़ेर इलाज आहिनि। मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ शहीद बेनज़ीराबाद जे इख्तियारियुनि DC आमिर हुसैन पवहर नोटिस वरितो, जंहिं बाद सिहत खातो तहरुक में अची वियो ऐं डॉक्टर्स जूं टीमूं मोकिलियूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे नुमाइंदे यूसुफ रिन सां। जी यूसुफ, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल आगे ॿुधाइण थो रहां। 9% वोट में आदत कबूल वोट अमीर बख्श कबूल में 122 वोट ख़ैर करे, जंहिंजे नतीजे में 14 सालनि जी निकिरी सईदा गबोल फौत थी वई। जंहिंखां पोइ DC शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पवहर खे इतला कयो वियो, जंहिं तुर्त नोटिस वरिते सिहत इख्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं। जंहिंखां पोइ DHO डॉक्टर दौलत जमाली तहरुक में अची वियो, जंहिं DHO डॉक्टर जमशेद जी अगवानी में सिहत खाते जूं टीमूं मुतासिर ॻोठनि में मोकिलियूं, जिन्हनि मुतासिर ॻोठनि में पहुची गैस्ट्रो में मुब्तला मरीज़नि खे मुफ़्त चकास करे मुख़्तलिफ़ टेस्टूं वरिती वयूं ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ॾिसंदा रहो ख़बरचार वेब TV ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।